नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व कान अबूहुमा सालिहा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना स्टेज ते वेठल सालिह सदूरा सगूरा अल्लाह वारा ऐं मजलिस में शरीक मुझा प्यारा भाइरो दोस्तो अल्लाह जा शुक्राना आहिनि जो अॼु असां हिकु अल्लाह जे सालिह कामिल बाने जी मजलिस में शरीक थिया आहियूं। मोहब्बत जी निशानी आहे। असी सुन्नी हर वली सां मोहब्बत रखंदा आहियूं, हर वली सां प्यार रखंदा आहियूं ऐं उन्हनि जे दरबारुनि ते वरी वरी वेंदा आहियूं, पंधड़ा कंदा आहियूं, उन्हनि जा ॾिहाड़ा मल्हाईंदा आहियूं। असांखे इहो यकीन आहे त उन्हनि जे सदके असांजा ॿेड़ा पार। कुझु माण्हू रोकींदा आहिनि, मना कंदा आहिनि, झलींदा आहिनि त वलीअनि वटि छो था वञूं। फ़क़ीरनि दुर्वेशनि अलाह वारनि जे आस्थाननि ते छा थो मिले। आउं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो त अलाह वारनि जे दरवाज़नि ते वञण जो हिते बि फ़ाइदो आहे, हुते बि फ़ाइदो आहे। अॼु जेकॾहिं हज़रत साईं फ़क़ीर अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह जे उर्स पाक में असीं हाज़िर थिया आहियूं त इन जो नफ़ो दुनिया में बि मिलंदो ऐं आख़िरत में बि मिलंदो। इहो सिर्फ़ मुंहिंजी ख़ुशि अक़ीदगी न आहे, इहो मुंहिंजो अक़ीदो, मुंहिंजो नज़रियो न आहे, पर इहा तालीम असांखे मदीने वारे मीर पाण ॾिनी। मुझे सोने हबीब जी हदीस मुस्नदुल फिरदौस में इमाम दैलमी रिवायत आंदी आ। हदीस जो रावी हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह ताला अन्हु आ। रिवायत फरमाए तो मुझे आका फरमायो अक्सिरू मिनल मारिफ मिनल मोमिनीन फ़इन्न लिकुल्लि मोमिनिन शफ़ाअतन इंदल्लाहि यौमल क़ियामा। को मोमिन ॾिसो, को फ़क़ीर ॾिसो, को दुर्वेश ॾिसो, उनखे वेझा थी वञो, उन सां पंहिंजो तारीफ़ करायो। अक्सिरू मिनल मारिफ, उन्हनि खे घणी पंहिंजी ॼाण सुञाण करायो। साईं मुंहिंजो नालो फलाणो आहे, मां ज़ात जो फलाणो आहियां, मां फलाणे ॻोठ में वेठो आहियां, हरू भरू बि फ़क़ीरनि खे चंबड़ी पऊं। मदीने वारे साईं जी हदीस आहे। साईं फरमाइनि था छाजे करे फ़इन्न लिकुल्लि मोमिनिन शफ़ाअतन इंदल्लाहि यौमल क़ियामा। क़यामत जे ॾियारे हर फ़क़ीर, हर मोमिन जी अल्लाह वटि सिफारिश हलंदी। अब
तवज्जो आहे मुड़े हाणे जे इहो पैसनि जे लाइ उथ वेह जे बजाए चुपड़ी करे वेहंदो त मूंखे ॾाढो ख़राबु ईंदो पैसा वणंदा आहिनि हर कंहिंखे मूंखे वणनि था पर मूंखे इहो उथण वेहण कोन थो वणे चुपड़ी करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे लाइ लख थी वियो मूं अर्ज़ पे कयो मदीने वारे साईं फरमायो त मोमिनन वलियन बुजुर्गन दुर्वेशन अल्लाह वारन सा पंजो तारुफ करायो उनन सा यारी रखो उनन जे दर ते वञो उनन जे मजलिसुन में वञो उनन के वेझो वेझो वेहो उनन जे पुठियां नमाज पढ़ो उनन वटि जुम्मो वञी अदा कयो उनन सा तहांजी ॼाण सुञाण पैदा थिए छो त हर अल्लाह वारे जी अल्लाह वटि हलंदी पुॼंदी आहे ता चंदा है न सिंधिया सही हलंदी पुॼंदी वारो माण्हू आहे बस हिन खे फोन कंदो आहे त कम थी पवंदा चवंदा आहियो न बाबा हे वज़ीर आला जो दोस्त आहे फलाणे वज़ीर सां हिन जी यारी आहे एसीडीसी सभु हिन जो चयो बाबा वॾी हलंदी पुॼंदी वारो आहे इहे अथव दुनिया में हलंदी पुॼंदी वारा ऐं फ़क़ीर दुर्वेश अथव अल्लाह वटि हलंदी पुॼंदी वारा साईं फरमाइनि था फ़इन्न लिकुल्लि मोमिनिन शफ़ाअतन इंदल्लाह यौमल क़ियामा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इन्हनि अल्लाह वारनि जी हलंदी पुॼंदी उते ज़ाहिर थींदी रब खे अर्ज़ कंदा मालिक ही मुंहिंजो ॼातल सुञातल आहे ही मुझे दोस्त आहे ही मुझे संगती आहे हे मुझे दर ते अचण वारो आहे हिन खे मां सुञाणा ॼाणा थो रब फरमाईंदो जंहिंखे तूं ॼाणी सुञाणी तो वठीस वञीस गॾाए जन्नत इहा पुॼंदी आहे न इहा हलंदी आहे न हा जिते भाउ भाउ जी मदद न कंदो पीउ पुट जी मदद न कंदो मां पंहिंजे बच्चन खां बेज़ार हूंदी यार पंहिंजे यारनि खां धार हूंदो यौम यफिरुल मरअ मिन अखी भाउ भाउ खां पीउ पुट खां यार यार खां धार थी वेंदो उन ॾियारे ते हे फ़क़ीर हे दुर्वेश हे अल्लाह वारा अल्लाह वटि सुपारिश हाँ जन्नत तू यारियूं तो रखियूं थी न चंबियूं मिलायूं गिचीअ में फाकर पाईंदो थी कोन कम ईंदई सची तो ॿुधाया कुरान तो फरमाए त यौम यफिरुल मरअ मिन अखी भाउ भाउ खां बेज़ार थी वेंदो अल अखिल्लाह यौमइज़िन बादहुम लिबादिन अदू कुरान फरमाए थो त खलील जिगरी यार दुनिया में जेके दिल प्यारा दोस्त हुया क़यामत जे ॾियारे हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा हिकिड़ो हूंदो आहे यारी टोड़े छॾणु ॿियो आहे यारी में दुश्मनी पैदा करणु फ़र्क़ु सम्झो था अलाए कोन था सम्झो यारी छॾे वियो आहे तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे यारी असां टोड़ी पर जे यार हूंदो आहे हाल जो वाक़ुफ़ तव्हांजो यार तव्हांजे हाल जो वाक़ुफ़ हूंदो न जे उहो छॾे त उहो तव्हांजे राज़नि खां वाक़ुफ़ हूंदो आहे कुरान फरमाए थो अल अखिल्लाउ यौमइज़िन बादहुम लिबादिन अदू खलील यार जिगरी दोस्त क़यामत जे ॾियारे हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा इल्लल मुत्तक़ीन सवाइ परहेज़गारनि जे सवाइ अल्लाह वारनि जे सवाइ फ़क़ीरनि दुर्वेशनि जे उन्हनि जी यारी उते बि कमी ईंदी हिते बि कमी हाँ सब यार रखिया अथई सब दोस्त रखिया अथई भली यारियूं रख भली यारियूं मल्हाए पर यारी हीअ बि रख फ़क़ीरनि वारी ये फ़क़ीरनि वारी यारी ये अल्लाह वारनि जी यारी वो मिठा इन यारी जो छा दर्जो आ छा मकाम आ इन यारी जो छा फ़ाइदो आ वरी ॿी हदीस तो ॿुधाया ही हदीस है इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ इमाम ग़ज़ाली इहया में यह रिवायत आंदी आ इहा रिवायत तौहीद में इमाम इब्न खुज़ैमा भी रिवायत आंदी आ हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत फरमाए
इन मिन उम्मती मन यशफउ लिल फ़िआम मिन अन्नास। क़यामत जे ॾियारे मुंहिंजी उम्मत मां हिकिड़ो अल्लाह वारो बरगुज़ीदा बानो उथंदो, वॾी जमायत जी अल्लाह वटि सिफारिश कंदो, वॾे जथे जी वॾी जमायत जी अल्लाह वटि सिफारिश कंदो। ऐं साईं फरमायो व मिनहुम मन यशफउ लिल क़बीलति, हिकिड़ो अल्लाह वारो उथंदो, उहो हिकिड़े कबीले जी सिफारिश कंदो, हिकिड़े कबीले हिकिड़ी ज़ात। ऐं हिकिड़ो वली उथंदो मन यशफउ लिल असब, नंढड़े टोलड़े जी सिफारिश कंदो। व मिनहुम मन यशफउ लिल रजुल, को माण्हू हिकिड़े माण्हू जी सिफारिश कंदो, रुगे सिफारिश न कंदो, रुगे अल्लाह के पारत न कंदो, को कबीले जी, को वॾी जमायत जी, को हिकु ॿिनि माण्हुनि जी सिफारिश कंदो। हत्ता यदखुलुल जन्नह, ऐसी ताईं जो उनखे वठी जन्नत में दाख़िल कंदो। अब ॻाल्हि सम्झो था? मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां। उथी तुंहिंजो नालो छा उथी वई? रसूल बख्श। रसूल बख्श जो साईं में हिकिड़ो कमु पइजी वियो, रसूल बख्श जो साईं में कमु पइजी वियो। मां साईं खे पारत थो कयां, साईं हिन जी रसूल बख्श जी पारत थो, साईं बि घणनि कमनि वारो साईं खे ॻाल्हि विझी वई, वरी मूं बि चवणु छॾे ॾिनो, रसूल बख्श जो कमु वियो रुली। वरी इहो आहे हिकिड़ो भेरो पारत सिफारिश करणु, पर मां वरी साईं खे चवां, साईं ओ मोरी ॻाल्हि यादि अथव जेका रसूल बख्श जी चई मां ॻाल्हि? साईं चवंदो हा साईं मूंखे यादि आहे, कंदासीं, वक़्तु थियो त कंदासीं। वरी ॿ टे ॾींहं खां पोइ वरी साईं खे फोन कयां, साईं ओ रसूल बख्श वारो कमु थियो या न थियो? साईं बि चवंदो हे चङो मूंखे लॻो आहे, जान न छॾींदो। एसी ताईं जो रसूल बख्श जो कमु जज़ी न करे न, तेसी ताईं फुल फ़कीर जी जान मां न छॾींदी। चवंदोसीं हाणे कयांस न हा, पर तुंहिंजे करे मातली वञा रोज़ तो फोन करी कमु कयो मांसि। इनखे सॾिबो आहे हत्ता, इनखे अरबी में सॾिबो आहे हत्ता, याने एसी ताईं पारत कई, एसी ताईं सिफारिश कई, एतिरे ताईं सिफारिश कई, हत्ता यदखुलुल जन्नह, एसी ताईं जो उनखे छॾाए बचाए अज़ाब खां छुटकारो ॾियारे जन्नत में पहुचाए आयो। का ॻाल्हि सम्झ में आयव न आयव? हे क़यामत जे ॾियारे अल्लाह वारा रुगे पारत न कंदा, रुगे रब खे अर्ज़ो करे न छॾींदा, पर न हत्ता यदखुलुल जन्नह, एसी ताईं जो पंहिंजे ॼाण सुञाण वारनि खे गॾाए पाण सां मिलाए जन्नत ॾे दाख़िल कंदा। हाणे जेकॾहिं नबी जी हदीस खे न मञे त वञी धूड़ पाए उनखे असां छा कंदासीं? चए वलियनि वटि छो था वञो, अलाह वारनि वटि छा थो मिले? उहो जे नबीअ जी ॻाल्हि जो इनकार थो करे त खॾ जे तरे में पए, असांजो हुन सां छा वञे? असां त वलियनि वटि विया आहियूं, वेंदा रहंदा। तव्हांखे थोरो थोरो उॾही लॻे थी पई, ॿुधी ॻाल्हियूं हुन सां वे वरी हे मोबाइल ते मुसीबत वॾी निकिती आहे। चंडरा मुला वेठा आहिनि हिन में, बाबा छाजा वली, छाजा बुज़ुर्ग, छाजा अलाह वारा, छाजूं दरगाहूं, कुझु कोन्हे, मिट्टी जा ढेर आहिनि, कुझु कोन थो मिले। मिठा ये भली चवंदा रहनि, पर असां मुल्लनि ते ईमान न आंदो, असां मदीने वारे मीर ते ईमान। जे तुंहिंजो ईमान आहे मुले जे मथां त पोइ तूं ॼाणी मुलो, पर जे तुंहिंजो ईमान आहे मदीने वारे साईं ते त चओ दुनिया हिक पासे थी वञे, असां अल्लाह वारनि जो दर न छॾियो आहे, न छॾियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल
सुभान अल्लाह। वरी 3 हदीस तो बुधाया। ये हदीस फरमान मदीने वाले मीर जो हजरत अब्दुल्ला बिन उमर राविया किताब जो नालो अल अहादीसुल मुख्तार जो किताब अत-तौहीद ले इब्न खुज़ैमा इन्हनि बिन्नी किताबन वारे रिवायत दिया। मदीने वाले साईं फरमायो युकालु लिर्रजुल यौमल क़ियामत कुम फशफा। जरे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हिकिड़ो अल्लाह वारो ईंदो रब उनखे फरमाईंदो कुम उथी उथी फशफा वञी शफ़ाअत कर उथी शफ़ाअत कर चवंदो मालिक कंहिंजी सब शफ़ाअत कयां रब फरमाईंदो सॼो मशर जो मैदान अथई जंहिंजे लाइ दिलि घुरई उनजी सिफारिश कर। भली चोरा डाकुआ शराबिया ज़ानिया बदमाला बदकारा पर तू चव तू सिफारिश कर कुम फशफा उठी सिफारिश कर। पो साईं फरमाए फयशफउ लिक़बीलतिही हिकिड़ो अल्लाह वारो उथंदो हिकिड़े सॼे कबीले जी सिफारिश कंदो। कबीलो त सम्झो था न सिंधी में कबीलो ज़रबो आहे सॼे कबीले जी सिफारिश कंदो। हिकिड़ो न 2 4 न 8 हाणे खास खेली में कबीलो आहे न घणा आहिनि खास खेली खोसा बि कबीलो आहे सिंध में घणा खोसा आहिनि हिकिड़ो वली सॼे कबीले जी पारत कंदो रब फरमाईंदो तुंहिंजे करे सॼे कबीले खे बख़्शम। हिकिड़ो फयुकालु लिल आखर वरी ॿिए वलीअ खे चयो वेंदो कुम फशफा तू थी तू सिफारिश कर फयशफउ लि अहलिल बैत उहो वली हिकिड़े घर वारनि जी सिफारिश कंदो। ए घर मुंहिंजो सच्चो मुरीद हो मालिक ही मुंहिंजो ख़िदमत गुज़ार घर हो हिन जी पारत उन घर जा नंढा वॾा मर्द औरतूं सभिनी खे चलाईं। साईं फरमायो फयुकालु लिल आखिरे कुम फशफा वरी टेम वलीअ खे हुकुम थींदो उथी तू बि सिफारिश कर फयशफउ लिर्रजुल वर्रजुलैन अला क़द्र अमलिही। पो वलीअनि खे हुकुम मिलंदो वेंदो को 2 जी सिफारिश कंदो को 3 जी सिफारिश कंदो को हिकिड़े जी सिफारिश कंदो पर इहो कीअं को कबीले जी को पाड़े जी को घर जी को 2 जी को 4 जी छो अला क़द्र अमलिही जंहिं वटि जेतिरा अमल हूंदा ओतिरी सिफारिश कंदो। सिंधी में चवंदा आहिनि जो वहे सो लहे हाँ जंहिं जेतिरो रब जे दर ते इबादत कई मेहनत कई रातियूं जागियूं तू सुम्ही पवंदो हुए। हजरत साईं अब्दुल्ला रातियूं जागंदो हुयो तू निंड कंदो हुए हे वली रात जो उठी तहज्जुद पढ़ी सिर सजदे में रखी अल्लाह जे दर ते हाज़ी इल्तिजा कंदो हुयो। वो रब के जो पोरियो न विञाईंदो आहे रब के जे मेहनत रायगान न विञाईंदो आहे अला क़द्र अमलिही अमलन आहर अमलन जे मुताबिक हर वली सिफारिश कंदो। मिठा जंहिं वटि जेतिरा अमल हूंदा उहो ओतिरनि माण्हुनि खे छॾाईंदो पर जॾहिं उहो मर्द ईंदो जे 40 साल सोमाणी जे वुज़ूअ सां फजर पढ़ियो समझी त विया हूंदो हाँ जंहिं ॼमंदे रोज़ो पे रखियो जेको नंढपण में हले तागियूं पोयूं मलाइक पिया चवनि तालिबो परे हटी वञो अल्लाह जो वली थो अचे हाँ ओ पीरन जो भी पीर आ
मुझो सोनो साईं दस्तगीर वो पीरन जो भी पीर मुझो सोनो सो दस्तगीर जने पीरन जो पीर इंदो जे अमलन आहर सिफारिश थींदी तो पो अंदाजो लगाए दस्तगीर केडी खल्क के छडाईंदो बेड़ो बुढ़ड़ी जो जान तो तारियो मुर्दो चेरो करे तो उतारियो तुझी जारी करामत ऐं कहानी तुझी जारी करामत ऐं कहानी करे असां ते नजर का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते दस्तगीर शान वणे में थो लेन ताब गॾिजी चओ करे असां ते नज़र का नूरानी सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंड तो खां वठे खल्क सारी एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी करे असां ते नजर का नूरानी शान तुझो कयो रब उत्तम कुल वलियन ते तुझो कदम शान तुझो कयो रब उत्तम कुल वलियन ते तुझो कदम एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी करे असां ते नजर का नूरानी गौसे आज़म सुभान अल्लाह गौसे आज़म पंजे अमलन जे मुताबिक सिफारिश कंदो कलंदर पंजे अमलन आहर सिफारिश कंदो भिटाई पंजे अमलन आहर सिफारिश कंदो हजरत साईं फकीर मोहम्मद इसहाक पंजे शान मुताबिक सिफारिश कंदो हजरत साईं अब्दुल्ला पंजे शान मुताबिक पंजे मुरीदन पंजे दर ते अचण वारन जी अल्लाह वट सिफारिश कंदो ऐं इन्हनि वलियन जी सिफारिश अल्लाह बि रद न कंदो साईं अब्दुल्ला भलारा साईं अब्दुल्ला भलारा तुझे फैज़ जा जग में नारा सदा दरबार वसई सदा दरबार वसई सदा दरबार वसई तहां लगे तो बात में मुंग विझी आया है अले ज़ाल चलियो तो नाती न पढ़जो जेके घर वारी रोकियो आ तो नात न पढ़े वो भली न पढ़े जेके अल्लाह ज़बान ॾिनी आ सोचवे साईं अब्दुल्ला भलारा तुझे फैज़ जा जग में नारा सदा दरबार वसई सदा दरबार वसई सदा दरबार सदा दरबार वसई तो तेरा मत रब जू छाऊं तो तेरा मत रब जू छाऊं तो ते मदनी जू बिन गाऊं सदा दरबार वसई सदा दरबार वसई सदा दरबार वसई हो अल्लाह जी तो ते इनायत अल्लाह जी तो ते इनायत मुरीद
मुरीदन जी कंदे तू शफात अल्लाह जी तो तैनायत मुरीदन जी कंदे तू शफात सदा दरबार वसई सदा दरबार वसई सदा दरबार खुदा खुश कर दो अल्लाह मदीनो ॾेखारींदो है तो परवर पाक सुञातो तो पंहिंजे रब के सुञातो वरी राजन के रंग लातो तो परवर पाक सुञातो वरी राजन के रंग लातो सदा दरबार वसई सदा दरबार वसई साईं अब्दुल्ला भलारा साईं अब्दुल्ला भलारा तुझे फैज़ जा जग में नारा सदा दरबार वसई आबाद तुझी दरबारा आबाद तुझी दरबारा जिते रहमत जो वसकारा है आबाद तुझी दरबारा आबाद ओ जिते रहमत जो वसकारा सदा दरबार वसई सदा दरबार वसई साईं अब्दुल्ला भलारा साईं तुझे फैज़ जा जग में नारा सदा दरबार वसई सदा दरबार वसई अजु करमुल्ला पे आयो अजु करमुल्ला पे आयो तुझो शान अचिया गायो तुझो शान अचिया गायो सदा दरबार वसई सदा दरबार वसई साईं अब्दुल्ला भलारा साईं अब्दुल्ला भलारा तुझे फैज़ जा जग में नारा सदा दरबार वसई हिकड़ो शेर साईं के नजरानो तो पेश किया हो अल्लाह जी तो इनायत अल्लाह जी तो इनायत मुरीदन जी कंदे तू शफात सदा दरबार वसई सदा दरबार वसई साईं अब्दुल्ला भलारा साईं अब्दुल्ला भलारा तुझे फैज़ जा जग में नारा सदा दरबार चो चो सदा वरी वरी चो सदा दरबार है आबाद तुझी दरबारा आबाद तुझो आस्तानो आबाद तुझो आस्तानो हर मुरीद हिते मस्तानो हर मुरीद आहे मस्तानो सदा दरबार वसई सदा दरबार वसई साईं अब्दुल्ला भलारा साईं अब्दुल्ला भलारा तुझे फैज़ जा जग में नारा सदा दरबार वसई सदा दरबार वसई चो सदा दरबार
सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो ही हदीस इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदिया, यह रिवायत इमाम हैसमी मजमउ ज़वाइद में आती आंदिया, यह रिवायत कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी हिंदी आंदिया। अन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लयदखुलन्नल जन्नत कौमुन मिनल मुस्लिमीन कद उज़्ज़िबू फिन्नार बिरहमतिल्लाह व शफ़ाअत शाफ़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वालों साईं तो फरमाए, सोनो नबी तो फरमाए, जने क़यामत जो ॾियारो थींदो फैसलो थींदो है जन्नती है जहन्नमी। पटोन पटोन मलाइको पकड़ियो न यार अल्लाह मदीनो ॾेखारींदे मूंखे खोर त न। सुभान अल्लाह। फैसलो थींदो, अदालत लगंदी, फैसलो थी वियो, जन्नती जन्नत में हलिया विया, जहन्नमी जहन्नम में हलिया विया। फैसलो थी वियो, जंहिंजा लक्षण जहिड़ा हुया उनखे उहा शे मिली। जो जन्नत जो हकदार हो तंहिंखे जन्नत मिली, जो जहन्नम जो हकदार हो उनखे जहन्नम मिली। हिकिड़ा माण्हू हूंदा जेकी अज़ाब में पहुची वेंदा, दोज़ख में पहुची वेंदा, पर मदीने वारो तो फरमाए त हिकिड़ा अल्लाह वारा ईंदा, रब के पारत कंदा, मौला ये जेके बाहि में सड़न था मालिक इन्हनि जी असीं था सिफारिश कयूं। रब फरमाईंदो सिफारिश करण वारो तव्हांजो मूं वटि मान आहे, तव्हांजे लफ़्ज़नि जी मूं वटि इज़त आहे, तव्हांजो फर्म रखंदुसि। हाणे वञो जंहिंखे तव्हां चवंदो छॾायो न, कढो न जन्नत मां वठी वञो न, जहन्नम मां छॾाए जन्नत में पहुचायो, दोज़ख मां कढो न, अज़ाब मां कढो न, जन्नत ॾे पुॼायो न। साईं फरमाइनि था अल्लाह जी रहमत थींदी, वलियनि जी सिफारिश थींदी, दोज़ख मां छिके कढी उन्हनि खे जन्नत में पहुचायो। हिकड़न के तो मैदान हशर में जी पहिरीं हदीस ॿुधाई मां, अञा दोज़ख ॾे विया न हूंदा, उतो ई सिफारिश थींदी सिधो जन्नत में। मशर जे मैदान में अल्लाह फरमाईंदो सुञाणो सुञाणो, जंहिंखे सुञाणो था उनखे वठी वञो जन्नत ॾे। इहा थींदी हशर जे मैदान में सिफारिश, पर ॿी सिफारिश थींदी जॾहिं दोज़खी वञी दोज़ख में पहुता, अज़ाब में पहुता, उन्हनि खे उहे वली वञी छॾाईंदा, त उन्हनि खे बि ख़बर पए त असांजा लक्षण ही हुया जिते पहुता आहियूं। पंहिंजे प्रकारनि पंहिंजे अमलनि जे करे असां दोज़खी पिया आहियूं, पर अॼु जे छुटा आहियूं त सोने हज़रत मोहम्मद इसहाक जी सिफारिश सां पहुता आहियूं। अॼु जे छुटा आहियूं त साईं अब्दुल्ला जी सिफारिश सां छुटा आहियूं। अॼु जे छुटा आहियूं त कलंदर जी शफ़ाअत सां, भिटाई जे शफ़ाअत सां, पीरन जे पीर दस्तगीर जी शफ़ाअत सां। इहो रब उन्हनि खे ॾेखारींदो जे उतो ई छुटी वञनि हा न, चवनि अल्लाह फज़ल कयो, अल्लाह छॾे ॾिनो असांखे। दोज़ख में पहुता त पक थियनि असां वारा लक्षण ही हुया, अल्लाह असांजो ही फ़ैसिलो कयो। हाणे जे निकिता आहियूं त कंहिंजे सिफारिश सां निकिता आहियूं, छुटा आहियूं त कंहिं छॾायो आहे। जे बाहि जा ज़ंजीर निकिता आहिनि त पाणे न निकिता आहिनि, कंहिं कढण वारे कढियो। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। मां तव्हांजो मुकम्मिल तवज्जो चाहींदुसि, मां हिकिड़ी हदीस तो बयान कयां।
मुकम्मल ध्यान हाणे उथण वेहण पैसा घणा ॾिनव मूंखे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हाणे केरु बि उथंदो न हदीसा मजमु औसत में इमाम तबरानी आंदी आ मजमु ज़वाइद में इमाम हैसमी आंदी आ जामिउल अहादीस में इया रिवायत हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु قال رسول الله صلى الله عليه وسلم يفتقد أهل الجنة ناسا كانوا يعرفونهم في الدنيا जॾहिं जन्नती जन्नत में पहुता जहन्नमी जहन्नम में पहुता त जन्नत वारा ॾिसंदा यार फलाणो माण्हू नज़र नथो अचे फलाणो माण्हू हेॾे होॾे निहारींदा यार फलाणो माण्हू मुंहिंजो दोस्त हुयो मुंहिंजी मस्जिद में निमाज़ पढ़ंदो हो फलाणो माण्हू कोन थो नज़र अचे यफ्तकिदु अहलुल जन्नत नासुन कानू यारिफूनहुम फी दुनिया दुनिया में उनके मार्फत हुई सुञाणंदा ॼाण सुञाण हुई दुनिया में वाक़ुफ़कार हुया सोचींदा यार फलाणो उहो मुंहिंजो वाक़ुफ़ फलाणो नज़र नथो अचे यार हे जेको मुझे पाड़े में हूंदो रोज मुझा मिलंदो इहो अॼु जन्नत में नज़र नथो अचे पुछा कंदा ही काॾे विया ही असां सां दुनिया में मिलण वारा असां वटि जुमो पढ़ण वारा असांजे दरवाज़े ते अचण वारा अॼु ये नज़र नथा अचनि पोइ फयतूनल अंबिया पोइ नबीअनि वटि ईंदा मिठे मुहम्मद करीम वटि ईंदा जेको जे नबी जो उम्मती हूंदो पंहिंजे नबी वटि वेंदो फयज़कुरूनहुम पोइ नबीअनि खे अची चवंदा साईं असीं त जन्नत में पहुता आहियूं पर असां जा जेके फलाणा फलाणा ॼाता सुञाता माण्हू उहे असांखे जन्नत में नज़र न आया पैगंबरनि खे अची चवंदा पोइ उहे नबी अल्लाह वटि भारत कंदा पोइ अल्लाह फरमाईंदो त तव्हां मूंखां घुरो तव्हां मूंखे सिफारिश कयो मां तव्हांजी सिफारिश क़बूल कंदुसि फयशफऊन फीहिम फयुशफऊन पोइ उहे जन्नत वारा सिफारिश कंदा भारत कंदा मौला फलाणो 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 उन्हनि खे मूंखे मिलाए उहे काथे आहिनि मलाइका चवंदा उहे पिया दोज़ख में सड़नि पंहिंजे प्रकारनि जे करे पंहिंजे लक्षणनि जे करे उहे दोज़ख में पिया आहिनि पोइ फयशफऊन फीहिम पोइ अल्लाह वटि उन्हनि माण्हुनि जे बारे में सिफारिश कंदा फयुशफऊन पोइ अल्लाह उन्हनि जी शफ़ाअत क़बूल कंदो फयुक़ालु लहुम तुलका उन्हनि खे जेॾी महिल उहे वली उहे बरगुज़ीदा सिफारिश करे छॾाईंदा न पोइ उन्हनि खे नालो ॾिनो वेंदो आज़ाद कयल छा छुटल पंहिंजे अमलनि जे करे दोज़ख में पिया पर सिफारिश वलीअ जी भारत जे करे छुटा आहिनि हाणे उन्हनि खे सॾींदा छा छुटल बख़्शल पोइ साईं फरमायो त इहो सभु अलैहिम माउल हयात बदन जली सड़ी कारा थी चुका हूंदा न पोइ उन्हनि खे जन्नत जो आबे हयात उन्हनि ते पलटियो वेंदो पुट दोज़ख को सोलो न आहे रुगे कंहिंखे दोज़ख जी जुती पाराईंदा न उनजो मेजालो ईअं ठिचकंदो जीअं फुला कड़ाही में ठिचकंदो ये पकोड़ा कड़ाही में ठिचकंदा आहिनि न ईअं उनजो दिमाग़ ठिचकंदो रुगे जंहिंखे जुती पाराईंदा ही दुनिया जी जेका तव्हां बाहि ॾिठी आहे न इन बाहि खां 700 गुना वधीक साड़ींदड़ जलाईंदड़ बाहि जहन्नम जी उन बाहि में जेॾी महिल सड़ंदा उनजा जिस्म कारा थी वेंदा मुंहं मेरा कारा थी वेंदा पोइ उन्हनि खे रब सिफारिश सां कढंदो पोइ उन्हनि ते आबे हयात जन्नत जो पलटियो वेंदो जेॾी महिल आबे हयात उन्हनि ते विझंदा न उन्हनि जा चेहरा चोॾीं जे चंड वांगुरु रोशन थी पवंदा पोइ उनखे वठी वेंदा जन्नत में चवंदा हे तो छुटल जेके सिफारिश सां छुटा आहिनि
को पीरन जे पीर जी सिफारिश सां छुटो, दस्तगीर जी सिफारिश सां छुटो, को रोज़े धणी रहबर जी शफाअत सां छुटो, को सोने सैयद आशिक अली शाह जन्नतुल बकी वारे जी सिफारिश सां छुटो, को मिठे पीर रहमतपुर वारे लाड़काने वारे जी सिफारिश सां छुटो, को सरदार मशहूरिन वारे जे शफाअत सां छुटो, को मुर्शिद मातली वारे जे शफाअत सां छुटो, को हजरत फुल फकीर रहमतुल्लाह अलैह जे शफाअत सां छुटो, को हजरत अब्दुल्ला सोने, को हजरत मोहम्मद इसाक सोने जी शफाअत सां छुट। दुनिया वारा ॾिसंदा हे तव छुटल जन के वलियन छॾायो। पर हिकड़ी आखिरी ॻाल्हि इन सिलसिले में त शफाअत थींदी, सिफारिश थींदी, पर थींदी उन्हनि जी जेके ईमान रखंदा, जेके शफाअत मञंदड़ हूंदा। मदीने वारे साईं फरमाते इन शफाअत यौमल क़यामत हक़्क़ुन, मुंहिंजी शफाअत क़यामत जे ॾियारे हक़ आहे, बरक़ ज़रूर कंदुसि, ज़रूर शफाअत कंदुसि, पर फमन लम युमिनु बिहा फलैस लहा अहलुन, जेको मुंहिंजी शफाअत मञे नथो न, ईमान नथसि मुंहिंजी शफाअत ते, उनजी शफाअत थींदी। हाँ खुदा करे चल अकीदो सुठो हुजे। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी वलियन जी शफाअत मञंदा आहियूं, नबियन जी सिफारिश मञंदा आहियूं। असां मदीने वारे मीर जी शफाअत केड़ा केड़ा मञंदा आहियूं। हीअ मूवी भी भरजे थी, अल्लाह जा मलाइक भी मूवी भरजन था पिया। इंशाअल्लाह इहा मूवी क़यामत में भी पेश थींदी त असां उहे आहियूं जेके सिफारिश वलियन जी नबियन जी मञंदा आहियूं। वरी हथ मथे खणी चओ त असां शफाअत मञण वारा, चओ असां शफाअत। साईं फरमाया वमल्लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन, जेको शफाअत न मञंदो वो शफाअत जो लाइक बि नाहे, हक़दार बि नाहे। हक़दार उहो थींदो जेको शफाअत मञण वारो। हाँ वो भला तव्हांखे बि सिफारिश खपे, कंहिंखे शफाअत खपे। हिकड़ी रात अचेव थी, इहा रात जेको जागंदो न मदीने वारो साईं हुनजी शफाअत खपे। उहा रात तव शबे बरात जी, छोटकारे वारी रात। मथों बस आई खड़ी है, अल्लाह हयाती जे ऐसी ताईं जिंदगी वफा करे त इहा रात निंड न कबी, गिफलत न कबी, फटाका न छोड़बा, जाटियूं न बारबियूं, आतिशबाजी न कबी। इन रात में सिर सजदे में रखी अल्लाह जे हुजूर में सजदा कबा, इबादत कबी, दुआ घुरबी, अल्लाह ताला रहमत जा वंड वंडी। पर हिन साल त खास मेहरबानी है न, 15 जी रात वरी जुम्मे शरीफ जी रात, खीर में खंड। साईं फरमाइन था इदा कानत लैलतन निस्फ मिन शाबान, जने 15 शाबान जी रात अचेव न, कुमू लैलतहा व सूमू नहारहा, रात जागो इबादत कयो, ॾींहं जो नफली रोज़ो रखो। साईं फरमाया इन रात में देखो 50 नफल पढ़े, 100 रकातूं, 50 नफल, बरकातूं पढ़ी सलाम वराए, वरी बरकातूं पढ़ी सलाम वराए, ये थिया 50 नफल ऐं रकातूं थियूं, चौ घणियूं 100 रकातूं। इन रात में पढ़े उन जे पूरी जिंदगी जा गुनाह रब बख्शे माफ करे छो। जेको 15 शाबान जी रात में 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करे, पूरो साल उन जे रोजी रिस्क में रब बरकत विझे, उन जूं आफतूं शामतूं मुसीबतूं रब टारे छॾे। 15 शाबान जी रात सुरमो पाए, 3 सरायूं साॼी अख में, 2 सरायूं खाॿी अख में, की जे हिसाब सां पूरो साल इन जूं अखियूं न उथंदियूं, न ॾुखंदियूं, न दर्द थींदो, न अखियुनि जी बीमारी। पुट इहा रात फैसला थींदा आहिनि, फैसला। कंहिंखे पुट ॼमंदो, कंहिंखे धीउ ॼमंदी, कहिड़ा कहिड़ा हेल साल हज ते वेंदा, कहिड़ा कहिड़ा मदीने वारे साईं जो दीदार कंदा। कंहिंखे ख़ुशी मिलंदी, कंहिंखे ॾुख मिलंदो, किथे मींहं वसंदा, किथे ॾुकर थींदा, किथे ज़िलज़िला ईंदा, किथे ख़ुशियूं थींदियूं, किथे ग़मियूं ईंदियूं। पूरे साल जा फैसला 15 जी रात लिखबा। वो छा था चओ इन रात में छा कंदो? जवाब ॾियो। फटाका त कोन हूंदा तव्हां वटि, सही था चओ या ईअं मूंखे ख़ुशि था कयो?
फटाका जायज कोन तो पुत्र या काफरन जी रस्म आ हिंदुन जी रस्म आ गैर मुस्लिम वाणन जी रीत आ असी आयूं मोहम्मद मुस्तफा जा गुलाम असी आयूं दस्तगीर जा मुरीद असी आयूं पीरन जे पीर के मञण वारा पो ये फटाका ये जाटियूं हाँ ये रात जागी मल्हाए भी अल्लाह जी इबादत कभी ऐं ॾींहं जो वरी नफली रोज़ो रखो यो हिकड़ो रोज़ो जेको आ न साल जा रोज़ा रखो 1 जनवरी का वठी 31 दिसंबर ताईं ईदुन जा ॾियारा तशरीक जा ॾियारा छॾे सॼो साल रोज़े में गुज़ारियो ओॾो 15 जो हिकड़ो रोज़ो रखो सौदो सस्तो आया महांगो आ हरू भरू फुल तू भी ये न कजै जो जी हाणे सही केड़ो रोज़ा रखा ॾींहं भी नंढड़ा मौसम भी सुठी वरी मतो रमजान बायो खड़ो यो नजर तो अचे छो रमजान बस फुलन ते अचे पोतो समझो था न यो रमजान भी मल्हाइबो या रमजान जो रातियों ॾींहं मल्हाइबा अॼु इरादो कयो त इंशाअल्लाह हेल मुड़स थी मोमिन थी रमजान मल्हाईंदासीं रोज़ा भी रखबा तरावियूं पढ़बियूं अल्लाह जो जिक्र कबो कुरान जी तिलावत कबी इंशाअल्लाह अॼु इरादो कर अॼु खां वठी तुंहिंजो सवाब जारी ऐं दुरूद घणो पढ़ो दुरूद सां मदीने वारो साईं ख़ुशि थींदो जुम्मे जे ॾींहुं जुम्मे जी रात 1000 भेरा दुरूद पढ़े साईं फरमाइनि था क़यामत में एतिरो मुंहिंजे वेझो हूंदो उनजो कुल्लो मूं मुहम्मद जे कुल्ले सां छुहंदड़ मूंसां गॾु हूंदो उनखे जन्नत ॾे गॾु वठी वेंदो जुम्मे जी रात जुम्मे जे ॾींहुं कसरत सां दुरूद पढ़ो हूअं बि घटि में घटि रोज़ानो 4 तस्बीहूं रोज़ानो दुरूद शरीफ जो पढ़ंदा कयो सल्लल्लाहु अलैहि या हिकड़ो इन रात में घट 1000 भेरा दुरूद पढ़जो बियो 5 तस्बीहूं इस्तग़फ़ार जी टियों 5 तस्बीहूं कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो कलमो शरीफ इन जो विर्द कंदो इन रात में 2 भेरा सूरत यासीन पढ़ंदो 50 नफिल पढ़ंदो सलात तस्बीह पढ़ंदो पर एकड़ी खास तांगे दावत ॾियां तो दिलबराबाद मोरे में या रात इज्तिमाई तरह मल्हाइबी आ सलात तस्बीह जमात सां थींदी आ इज्तिमाई दुआ थींदी आ हज़ारे खुदा जा नेक सालिह बानड़ा गॾु थींदा गॾिजी दुआ जा हथ खणंदा अलाह कंदो हड़न जा बेड़ा अल्लाह करीम जल शानु शाल असां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए हिन आस्थाने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमाए ओ मुझे दिलड़िया जो दिलबर महबूब मोहम्मद आ रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद आ है मुझे दिलड़िया जो दिल पर महबूब मोहम्मद आ अल्लाह उड़ियण ते आ
वंड हथिया हबीबन जे वंड हथिया हबीबन जे आतोइना कल कौसर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ी जो दिल पर जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे ख़ुदि पाण चयो अल्लाह ॾेखारींदो जंहिंजो मुल्क मदीनो अल्लाह ॾेखारींदो दिल रोई सॾे हर हर महबूब मोहम्मद दिल रोई सॾे हर हर महबूब मोहम्मद मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर हो दिलुन जो दिल परुड़ी भेनर किया विसारे मावे ओ पुनल मुझो आहे पधरो पुनल मुझो आहे पधरो दिलुन जो दिल परुड़ी भेनर किया विसारे मावे हितों वेंदसे हाणे लॾे पवंदसे पेश पुनल जे तॾे वो हितां वेंदसे हाणे लॾे ओ लखने मंजिलती पुछे लखने मंजिलती पुछे अॾियूं वेठो आ घरुड़ी भेनर कीअं विसारे मां विया अदियूं अहिड़ो वरुड़ी भेनर कीअं विसारे मां विया साईं के अर्ज कंदुसि मुंहिंजे हक़ में बि दुआ घुरंदा सॼी जमात जे लाइ दुआ घुरंदा ऐं मजलिस जारी आहे अञा मुफ्ती साईं हज़रत साईं मौलाना गुलाम यासीन कासमी मौजूद आहिनि शीरी ज़िबा आहिनि मिठाइनि जो शान ॿुधाईंदा वलियनि जो मान मर्तबो ॿुधाईंदा जे वेठा आहियो तीअं मुहबत सां वेठा हुजो मां साईं खां इजाज़त वठंदुसि जो ॿियो हिकिड़ो जलसो हले पियो थो अलाणी में उते मूंखे पहुचणो आहे अलाह करीम जल शानू सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल फरमाई आमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबी अजमाइन या अल्लाह इन आस्ताने के क़यामत ताईं आबाद रखजा इन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखजा जेकी अॼु हिन उर्स पाक में आया मौला सभिनी जी हाज़िरी क़बूल कर सभिनी जे दिलुनि जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर मौला हिन सारे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर हिन ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमा मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा हज़रत साईं अब्दुल्ला जे सदके हज़रत साईं मोहम्मद इसहाक जे सदके इन सारी जमात ते लुत्फ़ो करम कर सभिनी जे मन जूं मनशाऊं पूरियूं फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन साईं किथे साईं कासमी साहब उस्तादुल उलमा हज़रत क़िबला मुफ्ती उबैदुल्लाह दामत बरकातुहुल